नासिक गोसपुर में ओगाई ऐं चोलियाणी बिरादर जे बिंदुरनि में ज़मीन जी मालिकी तां झेड़ो थी पियो आहे। हथियारबंदनि फायरिंग करे हिक ॼणे खे क़त्ल करे छॾियो आहे। अपडेट वधीक मालूम कई था शेर समा बेजाराणी खां। जी शेर समा, छा वधीक अपडेट आहे? हाँ जी बिल्कुल। गौसपुर वेझो मच्छी बुंडे वारे इलाइक़े करमपुर पुलिस थाणे जी हद में ओगाई ऐं चोलियाणी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में जेको आहे ज़मीन जी मामले तां झेड़ो थियो आहे। उहो झेड़ो जेको आहे हिन टाइम खूनी झेड़ो अख़्तियार करे वियो आहे। उन दौरान जेको आहे चोलियाणी ऐं ओगाई बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में फायरिंग जे नतीजे में जेको आहे नौजवान आहे 30 वरनि जो मोहम्मद हारून ओगाई जेको आहे उहो गोलियूं लॻण सबबि मौके ते क़त्ल थी वियो आहे। और नौजवान ओगाई मोहम्मद हारून जे क़त्ल थियण खां पोइ जेको आहे धुरियूं मोर्चा बंदि थी वियूं आहिनि। इलाइक़े में फायरिंग सबबि ॾका पकिड़िजी वियो आहे। हिन वक़्तु फौती नौजवान जो जेको लाश आहे उहो वाक़े वारे हंधि पियल आहे। पुलिस हिन वक़्तु ताईं वाक़े वारे हंधि न पहुती आहे, जंहिं सबबि इलाइक़े में ॾका पकियल आहे। वधीक खून जेको आहे वधीक खूनानेज़ी जेको आहे उहो ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे। हिन वक़्तु ॿिई धुरियूं जेके आहिनि मोर्चा बंदि आहिनि। ॿुधाए पियो वञे त पुलिस इतला बावजूदि जेको आहे हिन वक़्तु वाक़े वारे हंधि न पहुती आहे। पर हीउ जंहिं हंधि वाक़ियो थियो आहे उहो इंडस हाईवे खां कुझु चंद क़दमनि ते आहे, जंहिं सबबि मुसाफ़िर गाॾियूं हलंदड़ आहिनि। उन मुसाफ़िर गाॾियुनि में जेको आहे पिणु ॻणती ज़ाहिर कई पए त ख़ुदा न ख़ास्ता जिते फायरिंग सबबि को वधीक जानी नुक़सान थी सघे। पर हिन वक़्तु ताईं जेका पुलिस वाक़े वारे हंधि न पहुती सघी आहे। नौजवान जे फौत थियण खां पोइ जेको आहे संदसि जे घर में जेको आहे कोहराम मची वियो आहे। जी शेर समा, महिरबानी।